सिपाही शाहरुख अब्बासी जी एएसपी थियण वारी दावा कूड़ी निकिरण खां पोइ पुलिस इख़्तियार इन एक्शन खंयो आहे। जाली एएसपी खे हार पाराइण ते एसएचओ पनुआक़ल खे मुअत्तल करे सिपाही खे क्वार्टर घाट कयो वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे عنايت भट्टी। जी عنايت, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अॼु पनवाकल शहर में एसएचओ पनवाकल मुश्ताक जतोई जो गनमैन आहे पुलिस एहलकार शाहरुख जंहिंखे सुबुह सां तक़रीबन 10 वॻे धारे एसएचओ पंहिंजी थाणे ते घुराए करे हार पाराए खेसि कमीशन पास करण जो मुबारकूं ॾेई हार पाराया। जंहिंखां पोइ जेका सो मुसलसल जेका सची ख़बर हुई उहो मेरान टीवीअ ते जेका ख़बर नशर थी त पनवाकल शहर जो रवासी रिटायर्ड कर्नल मुख़्तार शेख जो पुटु ऐं शहीद पायलट मरियम मुख़्तार शेख जो नंढो भाउ आहे मोहम्मद शाहरुख शेख जंहिं कमीशन पास करे एएसपी बणिजी वियो आहे। मेरा टीवी जी ख़बर नशर थियण खां पोइ एसएसपी सखर जेका सो फौरी तौर नोटिस वठंदे एसएसपी इरफान समो पनवाकल जे एसएचओ मुश्ताक जतोई खे मुअत्तल करे छॾियो आहे जेका सो सिपाही खे क्वार्टर घाट करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी عنايت, तव्हांजी महिरबानी।